नाज़रीन, मदई जी मां अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त मार हाउस मदई जी ते हिकिड़ो आम इजलास थियो आहे जिते MN शहरयार ख़ान मार ख़ुसूसी शिरकत कई आहे। अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त ज़िमनी इलेक्शन जे हवाले सां मार हाउस मदई जी ते हिकिड़ो आम इजलास थियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िमनी इलेक्शन जे हवाले सां PS 9 ते जेको पीपल्स पार्टी जो उमेदवारु आहे आगा शहबाज़ ख़ान दुरानी, इन जे हिमायत में हिकिड़ी इजलास थियो आहे। कार्नर गॾिजाणी थी आहे मार हाउस मदई जी ते, जिते MN शहरयार ख़ान मार ख़ुसूसी शिरकत कई आहे। MN जेके आहे शहरयार ख़ान मार पंहिंजे साथियुनि ऐं हमदर्दनि खे ख़ुसूसी तौर ते अपील कई त उहे 14 डिसंबर ते तीर ते ठपो हणी पीपल्स पार्टी जे उमेदवार शहबाज़ ख़ान दुरानीअ खे कामयाबु कनि। जी नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त मार हाउस मदई जी ते हिकिड़ी लंच पार्टी थी आहे। लंच पार्टी जो जेको प्रोग्राम आहे उहो मुनाक़िद कयो आहे मार साहिबान जे तरफ़ां। उन में मदई जी तोड़े आस पास जे ॻोठनि ऐं इलाइक़नि मां मार साहिबान जे क़रीबी साथियुनि, हमदर्दनि, वर्करनि शिरकत कई आहे। इन इजलास जे अंदरि MN शहरयार ख़ान मार स्पेशली तौर ते पंहिंजे दोस्तनि, साथियुनि ऐं हमदर्दनि खे अपील कई त उहे 14 डिसंबर ते पीपल्स पार्टी जे नामज़द उमेदवार PS 9 ते जेको पीपल्स पार्टी जो नामज़द उमेदवार आहे आगा शहबाज़ ख़ान दुरानी, उन खे वोट कनि, पोलिंग ते वञी करे ऐं उनखे वोट ॾेई करे उन खे कामयाबु कनि वधि में वधि। छो ही मंझंदि जी तक़रीब थी आहे मार हाउस मदई जी ते। मेज़बानी जा जेके फ़राइज़ सर अंजाम ॾिना आहिनि उहे सरदारज़ादा नसरुल्लाह ख़ान दल ऐं ग़ुलाम शबीर शेख जेके हिन वक़्तु इंचार्ज आहिनि मार हाउस मदई जी जा, उन्हनि तमामु बहितरीन तरीक़े सां मेज़बानी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। जेके आयल महिमान आहिनि उन्हनि खे बहितर अंदाज़ में खाधे जो दस्तरख़्वान लॻाए उन्हनि खे खाधो खारायो वियो। ही जेके लाइव मनाज़िर ॾिसो पिया, ही मार हाउस मदई जी जा आहिनि, जिते शहर तोड़े आस पास मां तमामु तर मुअज़्ज़ज़ीन जेके सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वॾे तइदाद में शहर वासियुनि, मार साहिबान जे हमदर्दनि ऐं क़रीबी साथियुनि शिरकत कई आहे, जिते MN शहरयार ख़ान मार सां मुख़्तलिफ़ हाल अहिवाल पिणु ओरिया आहिनि।